मुस्लिम लीग नून अगवान इसाक डार जा दायमी गिरफ्तारी वारंट मुअत्तल। ॾे वापसी ते गिरफ्तार न करण जो हुकुम। एहतसाब अदालत जे जज रिमार्क थींदे चयो आहे त इसाक डार ॾे वापसि अची वञे, पोइ वारंट मुअत्तल करण वारे मामले खे ॾिठो वेंदो। गैस्ट्रो मलेरिया ऐं डेंगी समेत ॿियनि मरीज़नि ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 4 ॼणा फोत। तंगवाणी भरिसां गैस्ट्रो विघे 2 वधीक ॿारड़ा फोत। मांझंद भरिसां मलेरिया विघे 2 ॼणा हयाती विञाए वेठा। बरसाती पानी निकाल न थियण, इमदाद न मिलण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। सजावल जूनेजो में बरसात मुतासिरनि तरफ़ां वाहरो न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। पखे में इमदाद न मिलण ते इंडस हाईवे ते धरणो, ट्रैफ़िक मुअत्तल। ॼाम साहब में बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। गोलारची में इमदादी सामान न मिलण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध जे बरसात ऐं ॿुर मुतासिर इलाइक़नि में JWC जूं इमदादी सरगर्मियूं जारी। नवाबशाह जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुची राशन ऐं मच्छरदानियूं विरहायूं वयूं। मुतासिरनि जो चवणु आहे त वोट वठंदड़ चूंडियल नुमाइंदा गुम आहिनि। सिर्फ़ JWC जी टीम वटनि पहुती आहे। फसल तबाह थी विया आहिनि, अजाब रही पट थी विया आहिनि, अज़ालो कयो वञे। बाकराणी भरिसां दादू केनाल मां निकिरंदड़ शाख़ुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मोहन जे दड़े रोड ते धरणो। आबादगारनि जो चवणु आहे त बरसात सबबि फसल तबाह थी विया आहिनि। दादू केनाल मां निकिरंदड़ शाख़ुनि में पाणी फ़रहामी बंदि आहे। पाणी ॾेई मुआशी बदहाली खां बचायो वञे। गौसपुर में वधंदड़ बदअमनी ऐं 5 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मेन इंडस हाईवे ते धरणो। सिंध ऐं पंजाब तरफ़ ॾे ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल। पुलिस तरफ़ां मुग़विन जी बाज़ियाबी लाइ 3 ॾींहनि जी मोहलत तलब करण ते धरणो ख़त्म करण जो ऐलान। नई दरे वासी गुम थियल नौजवान शेर ॾेथो जे वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर। पाक किताब खणी सखर लाडकान रोड ते धरणो। अगवाननि जो चवणु आहे संदन नौजवान खे अगवा कयो वियो आहे। पुलिस मदद करण लाइ तयार नाहे। लाड़काणे में शहरियुनि पारां सेप्को जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। एयरपोर्ट रोड ते धरणो। अगवाननि जो चवणु आहे त 5 ॾींहनि खां इलाहाबाद पाड़े जी बिजली बंदि आहे। मच्छरनि जे आज़ार सबबि बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। बिजली बहाली ताईं सदन एहतजाज जारी रहंदो। ऐं पाकिस्तान इंग्लैंड विच में 3 T20 मैच अॼु थी रही आहे। 70 मैचुनि जी सरसी 1-1 मैच तां बराबर।